सहाबा जनाज़े नमाज खां पोइ दुआ कोन घुरंदा हुआ। सहाबा जनाज़े के दफन करे पोइ कब्र में एहतराम कोन ढकींदा हुआ। सहाबा कब्र के दफन करे मैयत के पोइ बांग कोन चवंदा हुआ। सहाबा तीजो कोन कंदा, चालियो कोन कंदा हुआ, ॿारहो कोन कंदा हुआ। सहाबा तोखे इहो ई तबलीग कंदा न, इहो ई सबक पढ़ाईंदई न। यारी बंद, उर्स बंद, मीलाद बंद, या रसूल अल्लाह न चओ, खत्मो न ॼारियो, मैयत मरी वञे त जनाज़े खां पोइ दुआ न घुरोसि, कल चहल कदमी में न करायो, कब्र ते बि बांग न ॾियो। बाक़ी छा बचो आहे? हाणे रुगो मैयत ते कुतनि जी बछ करायो बसि। हा न सही, बांग बि न, कलमो बि न, आज़ान बि न, दुआ बि न, चहल कदमी बि न, बाक़ी छा बचो? पर अल्हम्दुलिल्लाह असां अहले सुन्नत वारा सभु कम कंदा आहियूं ऐं इंशाअल्लाह ताला कंदासीं। ऐं इहे रस्म न आहिनि, रस्मूं न आहिनि। मां तव्हांखे हदीसुनि मां साबित करे ॾेखारियां। असांजे औलिया कामिलीन उस्तादनि बुज़ुर्गनि जो तरीक़ो सही सही सुन्नत वल जमाअत जो तरीक़ो आहे। अॼुकल्ह जो न आहे। सहाबा जेको मोहम्मद सिद्दीक़ खे ॾेखारियो, फारूक खे ॾिनो, उस्मान खे ॾिनो, हैदर करार खे ॾिनो, इन चइनि यारनि जे वसीले सां औलिया कामिलीन वटायो, मुर्शिदनि जे ज़रिए असां वटि पहुतो आहे। उहो ई तरीक़ो आहे जेको क़ुरान ऐं हदीस मां साबित आहे। मेडन हुजे उन्हनि जे मथां कहिड़ो एतबार आहे। ख़ुदा जो कसम आहे, मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक सहाबन किरामन जनाज़े खां पोइ दुआऊं घुरियूं आहिनि। नबी करीम खुद फरमायो आहे, इज़ा सल्लैतुम अलल मय्यत फअख़लिसू लहु दुआ। मां मोहम्मद करीम तव्हां खे वसीयत थो कयां त जनाज़े जी नमाज़ पढ़ी तव्हां जॾहिं वांदा थो त मां मोहम्मद तव्हां खे चवां थो, मैयत जे लाइ ख़ालिस दिल सां दुआ घुरो त तव्हांजी दुआ क़बूल थिए, मैयत बख़्शिजी वञे। हज़रत उमर फारूक जी शहादत थी आहे। हिकिड़ो सहाबी आहे जंहिंजो नालो आहे हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम। हुज़ूर उनखे लक़ब ॾिनो हो त मुंहिंजे उम्मत जो आलिम सहाबी आहे। आलिम सहाबी आहे, तौरेत जो आलिम आहे, इंजील जो आलिम आहे। हज़रत उमर जहीं ॾिहाड़े शहीद थियो आहे, उन ॾिहाड़े मदीने में अब्दुल्लाह बिन सलाम कोन्हे, ॿाहिरि वियल आहे। कंहिं ॿुधायो आहे ओ अब्दुल्लाह बिन सलाम अमीरुल मोमिनीन उमर शहीद थियो आहे, उठ ते चढ़ी वठी भॻो आहे त अमीरुल मोमिनीन जो आख़िरी दीदार बि कयां, जनाज़े में बि शामिल थियां। डोड़ंदो जीअं जो मदीने पाक में पहुतो। हाणे को न को अॻे टेलीफोन, न को वायरलेस, न को छा। मदीने वारा इंतजार त कयो पर हिकु न पहुतो। हज़रत अमीर उमर जो जनाज़ो पढ़ियऊं, जनाज़ो पढ़ी सलाम जो वरायूं। अबा जागो था ला निंड्रा, हे ॻाल्हि यादि कजो, तव्हांजे कम जी ॻाल्हि अथव। असहाबनि सगोरनि जनाज़ो पढ़ी सलाम जो वारियो त हेॾो अब्दुल्लाह बिन सलाम उठ खे डोड़ाईंदो 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 पहुची। पर सलाम वराइजी वियो, सलाम वराइजी वियो। उठ ते बीठो आहे, पहुची त वियो पर निमाज़ थी वई। हकल करे चई, इन सबक़तुमूनी बिस्सलात फला तस्बिकूनी बिद्दुआ। ओ मुझे मोहम्मद मिठे जा सहाबियो, अवा अमीरुल मोमिनीन उमर फारूक जो जनाज़ो पढ़ी छॾियो आहे। मां खां अॻ में पढ़ी विया हो, हाणे पढ़ी वियो त ठहियो, पर तसो तकड़ न कजो, दुआ जो मूंखे बि शरीक थियण जो मौक़ो ॾिजो। नमाज त पढ़ी विया हो, हाणे ॿीहर नमाज कान पढ़बी, छो त शरीयत जो हुकुम आहे त ॿीहर जनाज़ो न पढ़बो आहे, हिकु दफ़ो थियो बसि। हाणे तव्हां जनाज़ो त पढ़ी वियो, मूंखां अॻु कढी वियो, मां न पहुची सघुसि, पर यार तकड़ न कजो, थोरो 2 मिंट तरसो त मां उठ वेहारियां, उठ तो लहां, उठ खे ॿधां, तव्हां वटि अचां, पोइ आमीन करे गॾिजी दुआ घुरऊं त मां बि तव्हां सां जनाज़े में शरीक न थियो आहियां, भला दुआ में त शरीक थियां। असहाबनि जो हाउ असां बीठा आहियूं,
उठ के वेहारई, उठ तां लथो, उठ के ॿधई, उन खां पोइ आयो आहे हाणे दुआ घुरो, सभिनी दुआ घुरी आहे। ओ अदा जेकॾहिं बिदअत हुजे हा, नाजाइज़ हुजे हा, शरीयत में इन जो हुकुम न हुजे हा, त सहाबी सभई चवनि हा, जंहिंमें हज़रत उस्मान जहिड़ो जवान बीठो आहे, हैदर करार जहिड़ो जवान बीठो आहे, वॾा वॾा जलील क़दर सवन जे तादाद में सहाब बीठा हा, सभई चवनि हा छाजी दुआ, जनाज़ो थी वियो, बसि हाणे तुंहिंजो असां इंतज़ार कोन कंदासीं, न को तोखे घुरण ॾींदासीं, न को असां घुरंदासीं। ऐं हो पाण बि सहाबी आहे, पाण बि बिदअत जे लाइ हुनखे कोन तरसाए हा, पर अब्दुल्ला बिन सलाम तरसायो आहे, तरसो त मां दुआ में शरीक थियां। असहाबनि बि इनकार कोन कयो आहे, उहे बि तरसिया, गॾिजी दुआ घुरियऊं। इन मां साबित आहे त असहाब पंहिंजे तरफ़ां को बि कमु कोन कंदा हा, जो कुझु कंदा हा सो मुस्तफ़ा खां सिखंदा हा। इन मां मालूम थियो त जनाज़े खां बाद में दुआ घुरण रसूलुल्लाह जी सुन्नत आहे। काजी सुन्नत आहे, ॾाढे जो काजी सुन्नत आहे। असहाबन जो अमल सरकार खुद फरमायो आहे त मुंहिंजे सहाबा किराम जे तरीक़े ते हलो। सहाबी कन नजूम बिअय्यिहिम इक्तदैतुम इहतदैतुम, मुंहिंजा सहाबी हिदायत जा सितारा अथव, जेको बि उन्हनि जी पैरवी कंदो हिदायत वारो थींदो। महबूब जे असहाबन कंहिंखां सिखियो आहे बा, चओ रसूलुल्लाह खां। ॾाढे जो कंहिंखां सिखिया, हिन मुल्क में बाहि ॿारे ॾिनी आहे, जनाज़ो बि न पढ़ो, जनाज़े खां पोइ दुआ बि न पढ़ो, कब्र ते बांग बि न ॾियो। छो न ॾियूं? हिन जी मर्ज़ी आहे त चङी तरह मैयत पादर खाए। महबूब जी हदीस आहे, तव्हांखे ॿुधायां, चओ त ॿुधायांव। आका फरमाइनि था त जॾहिं इंसान कब्र में वेंदो आहे, हुनखे माइट पूरे मोटंदा आहिनि। अताहु मलकान असवदान व अज़रकान, कब्र में ॿ मलाइक ईंदा आहिनि जेके कारे रंग जा हूंदा आहिनि, अखियूं हुननि जूं तमामु ख़तरनाक सूरत में हूंदियूं आहिनि। मैयत खे कब्र में जेरो करे उथारे वेहारींदा आहिनि ऐं सुवाल कंदा अथसि, मर रब्बुका व मन नबियुका व मा दीनुका, तुंहिंजो रब कहिड़ो आहे, तुंहिंजो नबी कहिड़ो आहे, तुंहिंजो दीन कहिड़ो आहे। हुज़ूर करीम फरमाइनि था, शैतान अहिड़ो त तव्हांजो दुश्मन आहे जो मरण वारे टाइम ते कब्र में बि अंदरि लंघे ईंदो आहे, तुंहिंजे आॾो अची बीहंदो आहे। मलाइक चवंदा तुंहिंजो रब कहिड़ो आहे, शैतान चवंदो आहे माॾे इशारो कर त मां तुंहिंजो रब आहियां। पोइ माण्हू भुलिजी बि चई सघे थो त इहो रब आहे जेको कब्र में आयो आहे। नबी से फरमाइनि था, जिथे बांग ईंदी आहे उतां शैतान भॼी वेंदो आहे। अव्हां जो मैयत कब्र में आहे, कब्र ते बांग ॾियो, शैतान भॼी वेंदो। मलाइक पुछंदा रब कहिड़ो आहे, कब्र वारो जुतीअ जा खड़का बि ॿुधंदो आहे त तुंहिंजी बांग बि ॿुधंदो आहे। मुस्लमान निमाज़ पढ़े चाहे न पढ़े, ग़रीब आहे, पर आदत थी वेंदी आहे, बांग ख़तम थींदी आहे, चवंदो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। जमल कब्र ते बांग चइबी आहे, मैयत ॿुधे थो पियो, ॿुधे थो त कब्र में कलमो भरे थो पियो। हिकु त कलमो यादि आयुसि, ॿियो शैतान भॼी वियो। मलाक चवंदा रब कहिड़ो थी, चवंदो उहो रब आहे जंहिंजो नालो आहे ला इलाहा इल्लल्लाह। तुंहिंजो नबी कहिड़ो आहे, चवंदो मां हाणे कलमो भरियो आहे, मुहम्मदुर रसूलुल्लाह। सच ॿुधाए त बांग मां फ़ाइदो थियुसि या नुक़सान? असां त चऊं था त यार असांजो भाउ आहे, सुन्नी आहे, मुस्लमान आहे, गुनहगार आहे, गरड़ो आहे, कहिड़ो बि आहे, हाणे बख़्शिजी वञे, यार पिछाड़ी चङाई कयोसि। हे निभागा वाह बि चवंदा त भली कुटिजे, भली पादर खाए, कब्र ते बांग ॾियो, दुआ न करो, बिदअत आहे। अड़े शर्म को नहीं, बेहयाव तू न पढ़ी कुरान न हदीस न किताब, इए तू लई मां लठ बनी जाहिलन वांगुरु। जाहिल मौलवी, हिननि जो को बि मौलवी इल्म वारो कोन अथव जंहिंते पढ़ंदा आहिनि असांजो फलाणो अलामो फलाणो मौलानो। ख़ुदा पाक जो कसम का हाल कोन ॾिको, कई दफ़ा असांजे आॾो भॼी विया आहिनि, किताबनि जूं भरियूं छॾिया, पटका छॾिया, जेके अञा ताईं असां वटि अमानत सलामत पिया अथनि। दावा वरी कंदा असां वॾा आलिम आहियूं, का शइ कान, कूड़ा सफ़ा, कूड़ जे मथां संदरो अथनि। इल्म आहे कोन, पढ़नि कोन।